अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के बलिकार मां फराज शाह सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। अॼु खां डीज़ल 61 रुपया ऐं पेट्रोल 5 रुपया 44 पैसा फी लीटर महांगो। अघनि में वाध डीज़ल जो फी लीटर 354 रुपया थी वियो। पेट्रोल जी नई कीमत 316 रुपया 15 पैसा फी लीटर मुक़रर। गासलेट 34 रुपया 33 पैसा महांगो। फी लीटर 256 रुपया 66 पैसनि जो थी वियो। पेट्रोल डीज़ल ऐं गासलेट ते लेवी बरक़रार, नोटिफिकेशन जारी। पेट्रोल रोज़ाने की बुनियाद ते सस्तो या महांगो थींदो, नओं निज़ाम लागू। हुकूमत जो किरदार ख़त्म, ओगरा रोज़ानी अघनि जो ऐलान कंदी। पेट्रोलियम वारी वफ़ाक़ी वज़ीर अली परवेज़ मलिक चयो आहे त वज़ीर आज़म ऐं काबीना फ़ैसिलो कयो आहे त ओगरा आलमी मंडीअ में क़ीमतुनि खे नज़र में रखंदी। रोज़ाने जी बुनियाद ते तेल क़ीमतुनि जो फ़ैसिलो कंदी। क़ीमतुनि में जेतिरी लाथ ऐं चार्ज थींदो उहो अवाम खे मुंतक़िल कयो वेंदो। इतलात वारे वज़ीर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अली परवेज़ मलिक चयो आहे त आलमी मंडीअ में तेल जूं क़ीमतूं ॿीहर वधणु शुरू थी वयूं आहिनि। टारगेटेड सब्सिडीअ जो प्रोग्राम जारी आहे, पर उन बावजूद अवाम परेशान आहे। तेल ऐं गैस जी दरियाफ़्त खे वधाइण लाइ बि क़दम खंया पिया वञनि। पेट्रोल पंप ओनर्स एसोसिएशन हुकूमती फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। पेट्रोलियम क़ीमतुनि बाबति नई पॉलिसीअ ते स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण जो मुतालबो। पंप ओनर्स एसोसिएशन जे चेयरमैन नौमान भट्ट चयो आहे त नई हुकूमती पॉलिसी पूरे निज़ाम खे मुतासिर कंदी। ट्रांसपोर्टेशन जे लागत जो तयन करणु मुश्किल थी वेंदो। पेट्रोलियम डीलर्स पेट्रोल क़ीमतुनि बाबति हुकूमती फ़ैसिले जी मुखालफ़त करे छॾी। पेट्रोलियम डीज़ल्स एसोसिएशन जे चेयरमैन इरफान इलाही चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में रोज़ानी तब्दीली जो निज़ाम पाकिस्तान में अमल जोॻो नाहे। ख़रीद कयल महांगो तेल सस्तो विकिरो करणु मुमकिन नाहे। पेट्रोल पंप मालिकनि खे नुक़सान थींदो, हथरादू खोट जो बि ख़दशो आहे।